थियासी बग़ावतुन ते घणन जखाना ख़राब थींदा तोरायल ओरियल लुटियल सॼो वापसि वठी सघूं था और लाज़िम आहे त पंहिंजे बदन खे वोट कयूं पंहिंजे बदन जे आवाज़नि खे वोट कयूं काया तकाफ़िला पो असां वठंदासीं आज़ादी असां वठंदासीं आज़ादी तोखे ॾियणी पवंदी आज़ादी ॾियणी पवंदी आज़ादी आज़ाद कयो सिंध सभा पारां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ हैदराबाद गोल सेंटर खां सिंधी इनाम जी अॻुवाणी में रैली कढे प्रेस क्लब हैदराबाद अॻियां धरणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सिंध सभा साथियुनि सां गॾु खंबे गुम कयल क़ौमी कारकुन जे वारसनि शिरकत कई। एहतिजाजी रैली खे ख़िताब कंदे सिंधी इनाम चयो त रियासती इदारनि, रेंजर्स ऐं एजेंसियुनि हथां ॾींहुं ॾिठे जो क़ौमी कारकुन खंबे गुम कया विया आहिनि, जंहिंमें यूनिस चांग, अली हैदर कटियो ऐं ॿिया खंबे गुम कया विया आहिनि। न त खेसि अदालतुनि में पेश कयो वियो आहे, न ई जेलनि में मौजूदु आहिनि, संदसि का बि ख़बर न आहे। सिंध सभा सम्झे थी त जेकॾहिं रियासती इदारा अहिड़ी रीति सिंधी क़ौम परस्तनि खे खंबे गुम कंदा ऐं साॻे वक़्तु असां खां इहा तवक़ो रखंदा त असीं सन क़ानून ते अमल कयूं ऐं हिन मुल्क सां संदनि इदारनि सां मुहबत कयूं, इहो क़तई मुमकिन कोन्हे। तव्हां वटि पंहिंजे हथरादू ठहियल मसनूई अदालतूं ऐं जेल मौजूदु आहिनि त उन्हनि खे साम्हूं आंदो वञे ऐं असीं आलमी इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां मुतालबो कयूं था हिन बरबरियत ऐं ॾाढ जो नोटिस वरितो वञे। सभई क़ैद खाना असां लाइ आहिनि, किचीलो गाना असां लाइ आहे। असां राज आहे झंड सां देशद्रोही अवां सिंध ख़बर ते बि शैतान न आहियो। हाणे गुज़ारिश कंदुसि सिंध सभा मर्कज़ी सदर अदी समीना खे तूं अची पंहिंजो मौक़िफ़ पेश कर। पाण ॿुधाए थी त असां छा कयो आहे ऐं केतिरी एज आहे। हिननि 14 साल 15 साल जे उमिरि वारे नंढनि शागिर्दनि खां बि रियासत ॾिठे थी। अगरि तव्हां एतिरा ई सही आहियो, तव्हां एतिरा ई मुनासिबु आहियो त पोइ तव्हां इन्हनि खे खंबे गुम छो था कयो? इन्हनि जो कहिड़ो ॾोह आहे? तव्हां छॾे ॾियो अगरि त तव्हां सही आहियो, असीं ग़लति आहियूं त तव्हां खंबण ॾिठी बंदि कयो, इन्हनि माण्हुनि खे ज़ाहिर कयो, जेको ॾोह आहे तव्हां इन्हनि खे कोर्टनि में पेश कयो। हीउ हिकिड़ो माण्हू आहे पर तव्हां इन्हनि खे खंबे गुम करे इन्हनि जी पूरी फैमिली खे बाग़ी था कयो। हिकु माण्हू मां 10 माण्हू था उथनि। तव्हां सभिनी सवालनि जा जवाब ॾियो, इन्हनि माण्हुनि जो ॾोह कहिड़ो आहे? असांखे ॿुधायो वञे, इन्हनि जी फैमिलियुनि खे ॿुधायो वञे जे केतिरी अज़ियत में आहिनि। हिकिड़े नंढड़े जानवर जो बच्चो बि केॾे गुम थी वेंदो आहे, तॾहिं बि हू जानवर बि अज़ियत में हूंदो आहे। हीउ त इंसानु आहे न। हिननि जी माइरनि हिननि जी फैमिली ते छा गुज़रंदी हूंदी? कंहिंखे महीनो थियो आहे, कंहिंखे साल थिया आहिनि, कंहिंजो को अतो पतो कोन्हे, कंहिं चौकी ते किथे FIR कोन्हे, कंहिं कोर्ट में को पतो कोन्हे। बार बार हिन खे तारीख़ ॾिनी थी वञे, महिरबानी करे हिननि खे ज़ाहिर कयो वञे। असांजियूं नियाणियूं ॾिसनि पियूं त इंसाफ़ छाके पियो चइजे ऐं माण्हू ऐं राकात छाके पियो चइजे। अव्हां जे हथनि में बंदूक साॻी, अव्हां जा निशाना असां लाइ आहिनि, अव्हां जा क़ैद खाना असां लाइ आहिनि, गिची लोह गाना असां लाइ आहिनि। हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि सिंध सभा जे मर्कज़ी सदर सिंधी इनाम खे तूं अची पंहिंजो मौक़िफ़ पेश कर। सिंधी इनाम जे लाइ कुझु करे सघंदा जॾहिं हू असेंबली में वेंदा, जॾहिं हू असेंबली में वेंदा ऐं हिन वक़्तु हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको सियासत वारो न बि हुजे, उनखे बि ख़बर आहे त इहे समूरा माण्हू जेके वीगोस ते लॉन्ग मार्च कनि था, जेके फेसबुक ते या जेके पंहिंजे AC ड्राइंग रूमनि में या प्रेस क्लबुनि जे अंदरि हालनि में सेमिनार कनि था, महांगा होटल उते वेही ॻाल्हियूं कनि था। इन्हनि जो कमु फ़क़ति ऐं फ़क़ति पंहिंजो पेट ऐं पंहिंजो अकाउंट वधाइणु आहे। ही मावरूं, हे भेनरूं, ही पुट, ही वॾड़ा, ही ॿार, ही जिन जा बच्चा खंडिया विया आहिनि, ही तस्वीरूं न आहिनि, ही इंसान आहिनि। ही तस्वीरूं इंसान आहिनि ऐं जीअरा जाॻंदा घरनि मां, मावरुनि जे भाकुरनि मां, पीअरुनि जे हथड़नि मां, भाइरनि सां गॾु गॾु खंबे तशद्दुद करे गुम कया विया आहिनि। असीं सम्झूं था, दोस्त चवंदा आहिनि त असांजो ॾोह आहे त पोइ असांखे ॿुधायो। ॾोह आहे असांजी ख़ामोशी, ॾोह आहे असांजी कन लाचार, ॾोह आहे असांजो दुश्मन खे विथी ॾियणु। ही असांजे घर में ॼावल हरामी ॿारनि जी बदमाशी आहे
जो हुननि दुश्मन बंदूक बरदारनि पंजाबी फ़ौज ऐं पंजाब खे इहा जो इजाज़त ॾेई छॾी आहे त उहो सिंध जे हर शहर में हर ज़िले में छावनियूं हणे हर शहर में तशदुद घर खोले ॻुझा तशदुद घर खोले को बि अहिड़ो शहर न आहे जंहिंमें हिननि तशदुद घर न ठाहिया हुजनि छो त हुननि असांजे लाइ तय करे रखियो आहे जेको बि रड़ियूं कंदो असीं मरूं असीं चिचिरजऊं असांजा बच्चा खंभजनि असांजो वतन लुटिजे वसीला लुटिजनि गैस लुटिजे दरिया खसिजे पर असां आवाज़ न कढूं जे आवाज़ कढंदासीं त खंभिया वेंदासीं जे आवाज़ कढंदासीं चिचिरे उछलिया वेंदासीं जे आवाज़ कढंदासीं त सिंध जूं जेलूं फ़िक्र सैयद जे साले कारकुननि सां हू भरे ॾेखारींदा कूड़नि केसनि में अॼु बि तव्हां वञो सिंध जे अंदरि फ़क़ति ऐं फ़क़ति फ़िक्र सैयद जा साईं GM सैयद जा ॾाढे झंडे जा कारकुन जेलुनि में आहिनि कराची जेल में वञो हैदराबाद जेल में वञो खैरपुर जेल में वञो सखर जेल में वञो लाड़कानी जेल में वञो फ़िक्र सैयद ऐं असांजा उहे रेशमी कपिड़ा पाए घुमंदड़ लीडर ॻाल्हि हींअर चवनि था त सिंध में आज़ादी जी तहरीक न आहे ही आज़ादी जी तहरीक आहे ही नौजवान इन लाइ खंभिया विया आहिनि जो ही पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजे फितरी वतन जे लाइ पंहिंजे लखा सालनि जे वतन जे लाइ पंहिंजे ईंदड़ नसुलनि जे ख्वाबनि ख़ुशियुनि जे साबियाउनि जे लाइ उथी बीठा आहिनि तुंहिंजो देश मुंहिंजो देश सिंधु देश सिंध मां खंबे गुमकियल क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो। दोस्तो सच इहो आहे त असांजे घिटीअ जो असांजे सिंध जो हू भितर हू ठिकर हू पत्थर बि न खणी सघनि जे असां उहे समूरा अॻवान बीगोज़ में घुमंदड़ ऐश इशरतूं कंदड़ शराबनि जूं पार्टियूं ऐं ॿिया वॾा मज़ा वठंदड़ वॾियुनि वॾियुनि होटलुनि में प्रेस कॉन्फ्रेंसूं ऐं ॿियूं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंसूं ऐं आजियाणो ॾींदड़ तंज़ीमुनि जा अॻवान ऐं उहे साले कारकुन जेके उन्हनि जा हथ चुमनि था उन्हनि जे गोॾनि ते हथ रखनि था उन्हनि पंहिंजे अॻवाननि खां हिननि खंबे गुम कयलनि सिंध जे ज़बानुनि ऐं सिंध जे आवाज़नि जे लाइ उन्हनि खे अॻिते आणनि पट ते विहारनि त असांजो हिकु बचो बि पंजाब जे पंजाबी फ़ौज जे पंजाबी एजेंसियुनि जे तशदुद घरनि में बाक़ी न रहे समूरा दर खुली वञनि उहे तशदुद घर भुरी पवनि गोरियुनि गज़नवियुनि मदद ख़ान अंग्रेज़नि सां विढ़िया उन्हनि खे टोटा चबायो उहे छा हिननि बेरोज़गार ऐं मक़रूज़ फ़ौज पंजाबी फ़ौज ऐं उनजे नकाबपोश बंदूक बरदारनि जे आॾो आण मञण वारा आहिनि झुकण वारा आहिनि बिल्कुलु बि न पर असांजे घर में जेके गीदी कायर लोभी लालची हरामी ॿार दुश्मन जा यार गदार पैदा थिया आहिनि असीं पंहिंजो वतन खसरायूं पिया असांजा वसीला पंजाबियुनि जे हथ में असांजो दरिया हू लगातार फुरींदा था वञनि ईअं न आहे त ही हाणे छह किनाल जेका आहिनि ठाहिनि पिया हुननि वटि 3 बैराज अॻ में बि आहिनि उहे कहिड़े कानून हेठि आहिनि इहे बंदूक जे कानून पंजाबी फ़ौज जे बंदूक जे कानून ते आहिनि असां उहे किनाल फुड़ो फुड़ो पाणीअ जो 1945 राव कमीशन जे बुनियाद ते असां पंहिंजो पाणी खसियल चोरायल फुरियल लुटियल सॼो वापसि वठी सघूं था पर उन लाज़िम आहे त असां पंहिंजे वतन खे ओन कयूं असां पंहिंजे वतन जे आवाज़नि खे ओन कयूं हिननि गबरू जवाननि खे ओन कयूं छो त ही उहे आहिनि जेके थूड़ियूं ऐं थंबा आहिनि सिंधु देश जा हिन वतन जा ईंदड़ नसुलनि जे ख्वाबनि जा ऐं साबियाउनि जा ऐं हीअ ख़ामोशी जेका असांजे अॻवाननि जे महफ़िलुनि में ड्राइंग रूमनि में ऐं कचहरियुनि में हिन इशू ते थियल आहे जहिड़ो कर हुननि जो इहो मुआइदो थियल आहे त हू ॿियूं ॻाल्हियूं कंदा रहंदा टिड़िक ठगियूं कंदा रहंदा ओभारियूं लहवारियूं कंदा रहंदा पर सिंध जा बुनियादी मसइला उन्हनि जे लाइ हू फ़क़ति ऐं फ़क़ति इएं वक़्तु टपाओ माण्हुनि खे ख़ुशि करणु ऐं पंहिंजे पाण खे फेस सेविंग ॾियणु आहे आउं सम्झां थो ही समूरा बचा असीं हिकिड़े ॾींहं में ॿुधिजो मां फैमिलीज़ सां मुखातिब आहियां जिन जा बच्चा खमियल आहिनि अभी चाहियो 24 कलाकनि में ही समूरा दोस्त अची सघनि था 24 कलाकनि में ही समूरा दोस्त अची सघनि था शर्त इहो आहे उन्हनि जे लाइ लगातार धरणो हणूं उन्हनि जे लाइ लगातार जिदोजहद कयूं ऐं धरणो तव्हां ॾिठो बबरलो जे धरणे पंजाब जे सॼे तकबर खे सॼे घमंड खे घोरे ऐं पेरनि में उछले छॾियो हाणे बि
छो त सिंध सभा सम्झे थी त सिंध जे समूरनि मसइलनि मुंझारनि मुसीबतुनि जो हल आज़ादी ऐं आज़ादी केरु वठंदो। लगातार जिदोजहद सां सगारियूं तंज़ीमूं ऐं सियासी कारकुन वठंदा ऐं ही सियासी कारकुन जॾहिं आज़ाद न थींदा ऐं इन सां गॾोगॾु उन्हनि पाड़नि में उन्हनि गिचनि में उन्हनि ॻोठनि में उन्हनि शहरनि में इहा मायूसी फैलिजंदी त जेको वतन जो नालो अचे थो उहो खपिजी वञे थो। खपिजण त परे जी ॻाल्हि वॾी ॻाल्हि न आहे, पर उहे माण्हू जिन जा हिननि हथ चुमिया जिन जा हिननि नारा हया उहे ॿिए पासे मुंहुं करे वेही था रहनि। इन लाइ सिंध सभा तव्हां सां इहा ॻाल्हि करे थी जे चाहियो 24 कलाकनि में बछड़ा वठी सघूं था। अचो हिकिड़ी हिकिड़ी फैमिली पंज फर्द ॾियो, असां हिननि जो रोड बंदि कयूं। आउं अॻियां वेहंदुमि, जेका सज़ा हूंदी गोलियूं हूंदी आउं खाईंदुमि, जेको तशदुद हूंदो मां खाईंदुमि, पोइ तव्हांजो वारो ईंदो। जे पंहिंजा भाइर पंहिंजा पुट तव्हां पंहिंजा वॾड़ा तव्हां पंहिंजा बालक छॾणु चाहियो था त हिकिड़ो आख़िरी रस्तो आहे, छो त हिते कोर्टूं गॾनि ऐं घोड़नि ॿधण जे लाइ आहिनि। हिते थाणा सिर्फ़ु फुरलुट जे लाइ मनशियात जे लाइ हथियारनि खपाइण जे लाइ हिकिड़ो दुकानु आहे। हिते जी असेंबली गॾनि घोड़नि ऐं गिदड़नि जी हिकिड़ो हाल आहे जंहिंमें उहे वञनि था। सिंध जी बका हिननि रोड ऐं रस्तनि ते थींदी ऐं उहा बका जीअं वञूं तव्हां रोडनि ते टोड़ियो, जीअं ॿिटो निज़ाम तव्हां रोडनि ते टोड़ियो, ईअं ई तव्हां ही पंहिंजा बचा रोडनि ते दुश्मन खे ललकारे विड़ी करे वठी सघो था। सिंध सभा तव्हांजे अॻियां बीहंदी, सिंध सभा तव्हांजी ॿाहिरि, सिंध सभा तव्हांजी निगाहबान रहंदी। तव्हां गॾिजी बीहो। सिंध सभा ॻाल्हियुनि ते ओभारियुनि लहवारुनि ते अजायुनि ॻाल्हियुनि ते यकीन नथी रखे। असीं जिदोजहद ते ऐं क़ुर्बानीअ ते सचाईअ ते सादगीअ ते यकीन रखूं था। तव्हां डन कयो अॼु मूंसां, पाण टाइम ॾियो, उन टाइम ते 10 मिंट पहिरियों अधु कलाकु पहिरियों सिंध सभा मौजूदु हूंदी। तव्हां अचो पंहिंजनि बचड़नि जे लाइ, पंहिंजे वतन जे बचड़नि जे लाइ, आवाज़नि जे लाइ उथी अचो त गॾिजी विढ़ो। बाक़ी ही जेको कढियो त सही, ही सिर्फ़ु तव्हां सां मुलाक़ात जे लाइ कढियो आहे। हिन सां न पंजाबी फ़ौज ॾह कंदी, न उहे नकाबपोश कैंट में हिन सावड़ियुनि में जेके हिकिड़ा ऊंधा कमरा ठाहे असांजे बचड़नि खे जिन वाड़े अखियूं ऊटे वाड़े रखियो आहे, उन्हनि खे हिननि मूं डपु कोन थींदो त असां ही 5 कदम खणी आया आहियूं। न, पर उन्हनि जो जॾहिं रोड बंदि थींदो, छो त धाड़ेल जो साह हूंदो आहे रोडनि में, फोरूअ जो, जितां हुनजो माल सिंध जेका लुटिजे थी ऐं उहो लुटजण जो उहो गस बंदि थींदो, तॾहिं उन्हनि जूं बंदूकूं झुकंदियूं, तॾहिं उहे बंदूक बरदार झुकंदा। मुंहिंजो तव्हां सां इहो ई वचन आहे, तव्हां विहो, तव्हां माण्हू ॾियो, छो त दुनिया खे ॾेखारिणो पवंदो त हिन फैमिली जो ही माण्हू खंभियल आहे। माण्हुनि खे, इदारनि खे, आलमी इदारनि खे, हिननि गॾहनि जे कैंपनि खे, तशदुद घरनि खे न, हिननि खे त असीं पंहिंजे ताक़त सां झुकाए सघूं था। ऐं जॾहिं जॾहिं सिंध ताक़त में आई आहे तॾहिं तॾहिं हुननि पंजाब खे झुकायो आहे। हे बचड़नि जो केस जेको अॼु जो न आहे, पहिरियों केस ज़ुल्फ़कार भुट्टे जे वक़्त में प्रोफेसर अशोक कुमार मेरान इंजीनियरिंग कॉलेज, यूसुफ जखराणी जंहिंजो चिटल लाश मिलियो आहे, उन खां पोइ ही लगातार सिंध में हिकिड़ा 100 जे क़रीब चिटल लाश उछलिया विया आहिनि। 100 खां वधीक जेलुनि में वाड़िया पिया आहिनि। 100 खां वधीक हिननि जे तशदुद घरनि में आहिनि। उन्हनि खे उन तशदुद घरनि मां ऊंदाहनि तज़लीलुनि तकलीफ़ुनि में कढण जो हिकिड़ो ई रस्तो आहे। पंहिंजे बचनि जे लाइ उथो, टाइम सेट कयो, घणो हणो, उन खां सवाइ ॿियो रस्तो कोन्हे। जीअं सिंध जी साईं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि तालिब लगाड़ी जी फैमिली खे पंहिंजनि भाइरनि जी खंभणगर जे ख़िलाफ़ मौक़ो पेश कनि। सिंधु देश मुक़दरात साईं जीएम सैयद ड्राइवरा 31 जनवरी शहदाद कोट मां तालिब लगाड़ी मुंहिंजो नंढो भाउ पंहिंजे पिरी प्यारे दोस्त आशिक भाउ त कुझु बीघो गाॾी सवार हथियार बंदनि निकाबपोश हिननि खे खंभे खणी घुम करे छॾियो आहे। इन तौर ते जॾहिं त लाड़काणे हाई कोर्ट ते मुंहिंजी पटिशन बि दाख़िल थियल आहे। कोर्ट सगोरी सरफ़ तारीख़ ते तारीख़ मिली रही आहे। उन खां अलावा असांखे का बि मतिलबु कोन थो मिले। जेॾीमहिल बि वञूं था असांखे तारीख़ मिली रही आहे। असां आला इदारनि खे हिन पाकिस्तान जे हथ हेठि ठहियल कानून खे चऊं था त जेकॾहिं हिननि जो को बि गुनाह आहे, को बि केस आहे, कंहिं बि शइ में मुलवट आहिनि त हिननि खे कोर्ट में पेश कयो वञे। जेके कोर्टूं वग़ैरह ठाहियूं वियूं त हिननि कोर्ट में पेश कयो वञे। उन खां बावजूदि में हिकु जेके जिबरी तौरु खंभे गुम कयल आहिनि, इन्हनि सां गॾु इन्हनि जी फैमिली खे बि हेरासमेंट कयो थो वञे। जीअं माना हिकु छोकिरो घर खां घुम हले, किथे आहे, हले कहिड़ी जाइ ते आहे। असांजे फैमिली में बीमारियूं बड़ियुनि में पूरा लॻा पिया आहियूं तालिब जे लाइ। असां इलाह इदारनि जी अपील था कयूं त तालिब लगारी जो को बि केस आहे या को बि मसइलो आहे त कोर्ट में पेश कयो वञे।
सिकंदर केॾो सारो जरदर केॾो कोहिस्तान सिंधु देशमान। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि रहमान चांडियो जे भाउ खे तूं अची रहमान चांडियो जी खंभण गर्दी ख़िलाफ़ मौक़िफ़ पेश कनि। रहमान चांडियो जे भाउ रेहान चांडियो थो ॻाल्हायां। असांजे घर में राति जो 4:30 खां 5 जे टाइम ते टाइम 2 विगो गाॾियूं हिकिड़ी मोबाइल घर में गिरान 15 खां 20 ॼणा हुया तशदुद करे मूंखे ॿाहिरि खणी आहिनि। उहो ड्यूटी तां मोटियो 4:30 बजे होटल ते कमु कंदो उहो तां मोटियो आयो। जीअं मोटियो आहे हुनखे तशदुद करे राति जो निंड मां उथारे करे खंबे गुम कयो वियो आहे। 18 अप्रैल खां वठी हिमत नहीं को जो अतो पतो न आहे। कोर्ट में पिटीशन वग़ैरह कई आहे पर को हुतां असांखे सुठो रिस्पॉन्स न आहे मिलियो। सूरज लाशारी जो भांडो सूरज लाशारी ऐं मूंखे खंबियो वियो। पहिरीं के मूंखे दादू में फिटी कयो वियो। जीअं त मुंहिंजे भाउ खे मुसलसल 2 महीना थिया आहिनि। असां पटिशन बि दाख़िल कराई आहे। तारीख़ जे थी अञा ताईं को हल न थी सघियो आहे। असां आला इदारनि खे गुज़ारिश था कयूं अगरि हुन ते को बि केस वग़ैरह आहे त हुनखे कोर्ट छोकिरी में पेश कयो वञे। उहो मासूम आहे, नाए क्लास जो शागिर्दु आहे, 16 साल हुनजी उमिरि आहे, अञा हुनजो NIC बि न ठहियो। हुन ते कहिड़ो केस आहे? अगरि हुन ते कहिड़ो बि केस वग़ैरह आहे त असां आला इदारनि खे वरी बि इहा ई गुज़ारिश कयूं था हुनखे कोर्ट छोकिरी में पेश कयो वञे। या शबीर अली दर कितरो जी हाल में इंसानियत जीअं त मुंहिंजो भाउ अली अदर गुज़रियो 14 सालनि जो मासूम भाउ जेके हैदराबाद कासमाबाद पुलिस जे हद मां फरार चाढ़ियो ऐं अली अदर गुज़रियो खे खंबे गुम कयो वियो 12 अप्रैल ते, जेको हींअर ताणी जॾहिं अञा ताणी का ख़बर न आहे। असीं सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई आहे ऐं मुसलसल असांखे SHO घुराए पियो पर का मदद न कई आहे। हू चए पियो त असां खां इहे तव्हांजा माण्हू चढ़ियल आहिनि, असांखे का शइ जी ख़बर न आहे। पर असीं सम्झूं था त असांखे सभु शइ ख़बर आहे त असांजे भाउ खे केरु खयो आहे, छो खयो आहे। असांजे भाउ जो को ॾोह न आहे, असीं दहशतगर्द न आहियूं। असांजे भाउ जो ॾोह इहो आहे जो हू सिंध सां मोहबत करे पियो, फ़क़ति इहो ई ॾोह आहे। असांजो भाउ या मां, मुंहिंजो वालिद साहिबु मुसलसल असीं एहतजाजनि में हुयासीं। ॿियो को बि असांजो ॾोह न आहे। असांजो ॾोह इहो हुयो जो सिंध मां जेके 6 केनाल ठहिया असीं उन्हनि जे ख़िलाफ़ु हुयासीं। सिंध मां कारपेट फार्मिंग जे नाले ज़मीनियूं ॾेई वियूं, असीं उन्हनि जे ख़िलाफ़ु हुयासीं, उनजे ख़िलाफ़ु। ऐं असांजे भाउ खे इहो ई सबबु आहे जो असांखे गुम कयो आहे। अञा ताणी माना ॿियो महीनो थियण वारा, ईद मथां थियण वारी आहे। असांजे भाउ खे अञा ताईं ज़ाहिर न कयो आहे, न अतो न पतो। त असीं सॼी ज़िंदगी इहा ई चवंदासीं त बाबा पंहिंजनि जी वार कयो। साईं इनाम चवंदो आहे त हिक ॿिए जी वार कयो, न त सुभाणे तव्हांखे खंबे गुम कयो वेंदा। अॼु मुंहिंजो भाउ आहे, हीउ 14 साल जो मासूम छोकिरो आहे, हिनजी छा उमिरि आहे? हीउ कहिड़ी दहशतगर्दी करे सघे थो? इहा ई त हीउ सिंध जी ॻाल्हि करे थो त असां दहशतगर्द आहियूं। अरे तव्हां खां वधीक केरु दहशतगर्द थी सघे थो? तव्हां चओ था त कश्मीर में इंडिया ज़ुल्म थो करे, अरे तव्हां हिते नज़र त विझो, सिंध खां वधीक तव्हां कहिड़ो वञो ज़ुल्म करे? तव्हीं सिंध खे फ़लस्तीन तां वधीक ॾुखियो माहौल पैदा था कयो। हीअ असांजा मासूम ॿार तव्हां खंबी गुम करे इहो किथां जो कानून आहे? हितां जे असां हद जे SHO DSP SSP ॾे वञूं था त हू ॿुधाइण लाइ तयारु न आहिनि। ऐं जॾहिं त राति जी अंधेरी में मुंहिंजे भाउ खे खंचण खां पोइ साकी चांडियो, रहमान चांडियो, यूनिस चांद, उन्हनि खे वर्दी वारा दगन था खणी विया आहिनि ऐं साकी चांडियो जे घर ते रेड थियो। उनजे 24 ॼणा CCTV फुटेज SHO वटि पई आहे। 24 ॼणा आया आहिनि उतां कलेक्शन आहिनि, हुननि जे हथ में सभिनी खे मूतां ऐं घरां खणी विया आहिनि, जंहिंजी हीअं ताईं ख़बर न आहे। ऐं मुंहिंजे भाउ खे कासमाबाद नेब ऑफिस जे भरिसां असीं हितां वारनि खां CCTV फुटेज नथी ॾे, हू चवंदा असांखे ख़बर न आहे। माना एॾो ख़ौफ़ज़दा हिननि कयो आहे माण्हुनि खे त अहिड़ी हालत सूरत हाल कई अथनि जो मनी असांखे मां एहसास ॾियारां त तव्हां ग़ुलाम आहियो ऐं असीं ग़ुलाम आहियूं। पर इंशाअल्लाह फ़िक्र जीअं सैयद जेसीं ताईं ज़िंदा आहे, असांजी नस्ल ज़िंदा आहे, तव्हीं असांखे खंबे गुम करे सघो था, पर असांजो नज़रियो कॾहिं बि नथा मारे। असांजो कलम बि अवां लाइ कतिरो, असांजो इल्म बि अवां लाइ कतिरो, सभई क़ैद खाना असां लाइ आहिनि, गिचीलो गाना असां लाइ आहिनि। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि जे साहिबु ज़िलो सिंध यूनिवर्सिटी जे जनरल सेक्रेटरी मुनीब सिंधी खे तूं अची पंहिंजो मौक़िफ़ पेश कनि। अदा मुनीब सिंधी हण बाला विड़ बाकरे आदि डालम डाल मथां तेग तरार भारत मतारो थी सिंधु देश मुक़दर आहे। साईं GM सैयद रहबर आहे। तव्हां असां ही पहिरीं जदोजहद न आहे, ही सालनि जी जदोजहद आहे। ही बैनर तव्हांजे असांजे हथ में अॼु खां न आहिनि। ही बैनर, ही फोटूं असांजे अज़ीज़नि जा
असांजे सियासी कारकुननि जा सालनि खां फोटूं हिन रियासत जे जबर जे करे असांजे हथनि में आहिनि। पोइ उहे आकिब चांडियो जी सूरत में हुजनि, मोहन मेघवाड़ जी सूरत में हुजनि, फराज़ जी सूरत में हुजनि, सर्वेज लुहाणी जी सूरत में हुजनि, ही असांजो जदोजहद तेसी ताईं जारी रहंदी जेसी ताईं हिननि जी खंभण गर्दी जारी रहंदी। दोस्तो, ही उहे माण्हू आहिनि, ही उहे गबरू जवान आहिनि, ही उहे शख़्स आहिनि जेके पंहिंजे देश जी आज़ादी, पंहिंजे वसीलनि जी आज़ादी, पंहिंजे तालीम जी आज़ादी, पंहिंजे उन हर शइ जी आज़ादी जंहिंखे ही पंहिंजो सम्झनि था ऐं घुरनि था, उन जे करे इन्हनि खे खंभियो वञे थो, उन्हनि खे टार्चर सेलनि में विधो वञे थो ऐं उन्हनि जे चिचड़ियल लाश असांखे साजन मलूकानी जी सूरत में हुजनि, अफ़ज़ल लुंड जी सूरत में हुजनि या एटी रायमू जी सूरत में हुजनि, असांखे ॾिना वञनि था। छो जो उन्हनि जो ॾोह इहो आहे त सिंधु देश जी आज़ादी ऐं उन जे हर उन वसीले जी आज़ादी घुरनि था जंहिंजी हू सालनि खां वठी जदोजहद कनि था। त उन करे आउं उन रियासत खे ॿुधाइणु चाहियां थो, अवी भली चिचड़ियल लाश जो, अवी भली असांखे टार्चर सेलनि में रखो, अवी भली असांखे शहीद मुज़फ़र भुट्टे वांगुरु चीरे रखो, पर असीं अव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था त ही सिंध यूनिवर्सिटी, ही मुख़्तलिफ़ शागिर्द, मुख़्तलिफ़ जेका तो मकतबे फ़िक्र जा अॻवान, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा असांजा ही नौजवान गबरू अव्हांखे हर हुन रस्ते ते मिलंदा जंहिं रस्ते ते अव्हां हिननि ते ज़ुल्म करणु चाहींदो। अॻियां भरिया थींदासीं असां, वरी बि असांखे जे खंभण ईंदो, वरी बि असांखे टार्चर सेलनि में विझंदो, पोइ बि असां पोइते न हटंदासीं। सिंधु देश